अस्सलाम वालेकुम। कीअं आहियो? उमेद त ख़ैरियत सां हूंदो। अचो त सिंधी ग्रामर सिखूं। जो उनवान हेठि आउं हाज़िर आहियां, सरदार चंदड़। अॼु असांजो मौज़ू आहे अखर। त यानी अखर आहे छा? ॿोलीअ जी कंहिं बि अलामती आवाज़ खे अखर चइबो आहे। मिसाल अलफ़, अखे, बे बदक, बे बुक, बे भिते, ते तारो, ते थेलो, ते टोपी खां या खुठी, इहे यके ताईं जेके बि अलामती आहिनि, अलामतूं आहिनि, निशानियूं आहिनि, उहे सभु अखर आहिनि। हाणे असीं अखर खे अलामत छो पिया चऊं, निशानी छो पिया चऊं? इन जो बुनियादी सबबु इहो आहे त जेके अखर आहिनि न, उन्हनि जो सिधो सो तालुक़ु जेको हूंदो आहे सो आवाज़ुनि सां हूंदो आहे। ऐं जॾहिं आवाज़ु निकिरंदो आहे तॾहिं ई असांखे ख़बर पवंदी आहे त हीउ कहिड़ो अखर आहे, हीउ कहिड़ो अखर आहे, ऐं हिन अखर जी केतिरी अहमियत आहे, हीउ अखर किथे कीअं इस्तेमालु थिए थो। अहिड़ी तरह ॿोली में अखर फ़क़ति निशानियुनि, तस्वीरुनि ऐं सुञाणप जे करे ई इन्हनि खे जेके असां वटि इहे ॾिनियूं आहिनि अलफ़ अख जी सूरत, बे बदक जी, बे बुक या बे भित जी सूरत, त उहे सिर्फ़ु असांखे उन करे ई ॾिनियूं वयूं आहिनि त जीअं असांखे ख़बर पए त हीअ अखर आहिनि। बाक़ाया सॼो कुझु हिन जो जेको अखरनि जो वास्तो आहे उहो आवाज़ुनि सां आहे। त उहो हिकिड़ो अलॻि मौज़ू आहे। ऐं हिन वक़्तु पाण अखर जी वस्फ़ पढ़ीसीं त ॿोली जे कंहिं बि अलामती आवाज़ खे अखर चइबो आहे। हाणे अखर जा वरी ॿ क़िस्म थींदा आहिनि, या ईअं चइजे त ॿ नाला थींदा आहिनि अखरनि जा। उहे नाला कहिड़ा आहिनि? इंग्लिश में उनखे चइबो आहे, हिकिड़े खे चइबो आहे सिलेबोग्राम, यानी पद जी सूरत वारा अखर, सिलेबोग्राम। ऐं ॿिया हूंदा आहिनि लोगोग्राम, लोगोग्राम लेटर्स ऐं सिलेबोग्राम लेटर्स। लोगोग्राम ऐं सिलेबोग्राम यानी पद वारी सूरत वारा अखर ऐं लफ़्ज़ वारी सूरत वारा अखर जेके आहिनि उन्हनि में पाण में फ़र्क़ु कहिड़ो आहे, ऐं उहो फ़र्क़ु कहिड़ो आहे उनखे पाण हिते पहिरियां मिसाल ॾींदासीं। त पद वारी सूरत वारा अखर उहे आहिनि जेके असां पद जी सूरत में इस्तेमालु कंदा आहियूं। मिसाल बे, ॿे, भे, टे, थे, टे वग़ैरह। हाणे हीअ जेके बि अखर आहिनि ईअं सम्झो त जिन खे असीं हिकु पद यानी अखर जे पोयां हेठां ज़ेर जो आवाज़ु ॾेई या ए जो आवाज़ु ॾेई जेके पढ़ंदा आहियूं, इहो सॼा जेके बि अखर आहिनि मुकमल जेके टोटल आहिनि उहे सभु सिलेबोग्राम आहिनि। ऐं लफ़्ज़ वारी सूरत में उहे अखर आहिनि जिन खे असीं मुकमल लफ़्ज़ जी सूरत में पढ़ंदा आहियूं। मिसाल अलफ़, जीम, दाल, क़ाफ़, लाम वग़ैरह। हाणे ही उहे अखर आहिनि जेके असीं मुकमल लफ़्ज़ जी सूरत में यानी हिकिड़ो पूरो लफ़्ज़ करे पढ़ंदा आहियूं। असां हिनखे अ, ज, द, का वग़ैरह नथा पढ़ी सघूं। असां हिनखे पूरो लफ़्ज़ जी सूरत में पढ़ंदा आहियूं। अलफ़, जीम, दाल, क़ाफ़ ऐं जेके मथियां अखर आहिनि पद वारा, ऐं उनखे पाण पढ़ंदा आहियूं पद जी सूरत में, यानी बे, ॿे, भे, ते, ठे, टे वग़ैरह वग़ैरह। ये तक़रीबन मुकमल लफ़्ज़नि जी लिस्ट आहे जेका मां तव्हांखे शेयर कयां थो। ऐं जिन में जेके लोगोग्राम आहिनि उहे लफ़्ज़ अलॻि आहिनि, सिलेबोग्राम लफ़्ज़ अलॻि आहिनि। हा, ही त पूरी लिस्ट आहे जंहिंमें पद वारी सूरत वारा अखर ॾिनल आहिनि मथां, ऐं हेठां लफ़्ज़ वारी सूरत में जेके बि अखर आहिनि उहे सभु ॾिनल आहिनि। उन खां अलावा अखरनि खे पाण आवाज़ जी अलामत त चयोसीं, पर हाणे आवाज़ ख़ुदि छा आहिनि, आवाज़ जी पहिरीं पाण खे वस्फ़ मुख़्तसिर तौर ते पढ़णी पवंदी। हिकिड़ी ॻाल्हि यादि रखणु घुरिजे त जेको असांजो कोरस आहे
वो बार बार मां इहा ॻाल्हि वज़ाहत कंदो हलां थो त ही असांजो बुनियादी लेवल जो बेस कोर्स आहे ऐं हिन में बुनियादी तौर ते शयुनि जा सिर्फ़ु कॉन्सेप्ट सम्झी रहिया आहियूं। बाक़ी वधीक तफ़सील लाइ वरी पाण खे किताब पढ़ण जी ज़रूरत पवंदी जंहिंमां असां शयुनि खे तफ़सीली तौर ते पढ़ी सघूं था। हाणे आवाज़ यानी साउंड्स यानी साउंड ॿोलीअ जो उहो अंसर आहे जेको ॻाल्हाइण ऐं ॿुधण दौरान महसूसु थिए थो। यानी को बि आवाज़ु असांखे तॾहिं ख़बर पवंदी आहे जॾहिं या त असां ॻाल्हाईंदा आहियूं या ॿुधंदा आहियूं, तॾहिं महसूसु थींदो आहे त को आवाज़ु अची रहियो आहे। सिंधी ॿोली में अखरनि जो या आवाज़नि जूं टोटल 52 इलामतूं आहिनि। सॉरी, सिंधी ॿोली में 52 अखर आहिनि पर उन्हनि में 51 आवाज़ आहिनि। हाणे उहो कीअं? उहो ईअं जो सिंधी ॿोली में अलफ़ ऐं हमज़े जो आवाज़ु हिकु जहिड़ो आहे ऐं अलफ़ ऐं हमज़े जो आवाज़ु हिकु जहिड़ो हुजण जे करे ॿिन्ही जो आवाज़ु हिकु ई सम्झो वेंदो आहे ऐं इन में आवाज़ में को घणो फ़र्क़ु न आहे, बल्कि ईअं चइजे त सानवी लेवल ते यानी सफ़ा नंढी लेवल ते थोरो मिड़ई फ़र्क़ु आहे, पर तंहिं हूंदे बि ही आवाज़ बिल्कुलु हिकु जहिड़ा तस्लीम कया वेंदा आहिनि। सो इन मुताबिक़ सिंधी ॿोली में जेके टोटल अखर त 52 आहिनि पर उन में जेके आवाज़ आहिनि उहे 51 आहिनि। उहो उन करे जो अलफ़ ऐं हमज़े जो आवाज़ु हिकु आहे। सिंधी ॿोली में जेके सुर आहिनि जंहिंखे इंग्लिश में वावल चइबो आहे, सिंधी ॿोली में जेके सुर आहिनि टोटल 10 सुर आहिनि। जीअं मिसाल अ, आ, ए, आई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ। हाणे जेके टोटल इहे 10 आवाज़ आहिनि जेके पाण खे पहिरें प्राइमरी जी किताब में यानी पहिरें क्लास जे किताब में ककपटी जे नाले सां पढ़ाया वेंदा आहिनि ऐं उहे जेके आवाज़ आहिनि उहे बुनियादी तौर ते सिंधी ॿोली में 10 आहिनि ऐं जेके सिंधी ॿोली में सुरनि जो इस्तेमालु तौरु कमु ईंदा आहिनि, यानी उनखे सिंधी ॿोली में वावल चइबो आहे। ऐं अहिड़ी तरह कॉन्सोनेंट जेके व्यंजन जंहिंखे सिंधी में चऊं था असां ऐं इंग्लिश में कॉन्सोनेंट चऊं था, उहा सिंधी ॿोली में टोटल 52 अखर जेके आहिनि न ऐं 51 आवाज़ आहिनि उहे टोटल जो टोटल व्यंजन तौरु इस्तेमालु थींदा आहिनि। यानी अलफ़ वाव ऐं ये बि जेके सिंधी में हरफ़ इलत जंहिंखे चइजे थो या हरफ़ इलत लाइ इस्तेमालु थिए थो, उहे ख़ुदि बि व्यंजन तौरु इस्तेमालु थींदा आहिनि, बल्कि उहे वाविल तौरु इस्तेमालु न थींदा आहिनि। छाकाणि जो वाविल जो तालुक़ु आवाज़नि सां आहे, वाविल जो तालुक़ु अखरनि सां बिल्कुलु न आहे। जॾहिं असीं ॻाल्हि कयूं था वाविल ऐं कॉन्सोनेंट जी त असांखे डायरेक्ट अखरनि मां निकिरी आवाज़नि ॾांहुं अचिणो पवंदो ऐं जॾहिं असीं आवाज़नि जी ॻाल्हि कंदासीं त तॾहिं असांखे वाविल ऐं कॉन्सोनेंट जो यानी सुरनि ऐं व्यंजननि जो जेको आहे सो इस्तेमालु ऐं उन्हनि जा तरीक़ेकार ॾिसणा पवंदा। वाविल ऐं कॉन्सोनेंट जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त उन मां पद ठहंदा आहिनि। पद छा हूंदो आहे? पद अहिड़ो हिकिड़ो बुनियादी तौर ते यूनिट हूंदो आहे, जेके यूनिट पाण मिली करे हिकु मुकमल यूनिट जुज़ो चइजे त अहिड़ा जुज़ा जेके मिली करे पाण में मुकमल लफ़्ज़ आहिनि। मिसाल हिकिड़ो लफ़्ज़ु आहे अखि, ठीकु आहे, हिनखे ज़ेरूं ज़बरूं ॾियूं असां अखि खे यानी सुर गॾायूं त लफ़्ज़ु आहे अखि। हाणे हिन में लफ़्ज़ु अखि आहे, आम तौर ते असांखे ईअं लॻे थो त हिन में 2 अखर आहिनि सिर्फ़ु ऐं आवाज़ बि त 2 आहिनि अखि। जॾहिं असीं हिनखे व्यंजन ऐं सुरनि खे अलॻि कंदासीं ऐं हिन खे जेकॾहिं असां टोड़ींदासीं त असांखे केतिरा ई आवाज़ मिली सघनि था। उहे केतिरा मिलंदा अचो त ॾिसूं। पहिरियों आहे अ, उहो आहे खे,
हाणे अ ऐं खे हिकिड़ा ॿ अलॻि आवाज़ आहिनि। हाणे अ जेको आहे हिन में अलफ़ जो अखर बि आहे ऐं अ जो सुर बि आहे। अहिड़ी तरह खे जेको आहे हुन में खे हिकिड़ो मुकमल पद आहे। हाणे हिन में पद में हिकिड़ो असांखे व्यंजन बि आहे, हिकिड़ो सुर बि आहे। खे व्यंजन आहे ऐं जेको आहे सो ए जो आवाज़ यानी जेके असां ज़ेर चइजे, ज़ेर जी सूरत में असांखे ए जो आवाज़ मिले थो, जंहिंखे असां ज़ेर जी सूरत में ज़ाहिर कंदा आहियूं। ऐं उहो जेको आहे हिकिड़ो असांखे मुकमल आवाज़ मिले थो जेको सुर आहे। असां अखि खे जेकॾहिं पद में रहंदासीं त के बि असांखे ॿ पद ठहंदा हिन में। यानी पद असां उनखे चवंदा आहियूं त ज़ुबान हेठां खां मथां वञी जॾहिं हेठि किरे त उनजे उते पद ख़तमु थिए थो। उहा हिकिड़ी लिसानी आहे, पर सवलनि अखरनि में ईअं चइजे त सुर ऐं व्यंजन मिली करे जेको हिकु मुकमल आवाज़ ठहे थो उनखे पद चइबो आहे। हाणे जेकॾहिं असां हिन अखि जे आवाज़नि खे विरहायूं त असांखे अख में आवाज़ केतिरा मिलंदा? पहिरियों पोइ ज़बर जो आवाज़ आहे। असां ज़बर खे हिन सूरत सॉरी खे असीं ज़बर जी सूरत में इस्तेमालु ज़ाहिर कंदा आहियूं। पोइ आहे खे व्यंजन आहे। पोइ वरी ए जो आवाज़ आहे अखे, यानी ए खे असीं वरी ज़ेर जी निशानी एराब सां ज़ाहिर कंदा आहियूं। हाणे टोटल अख में केतिरा आवाज़ थिया? 4 आवाज़ थिया। जंहिंमें 2 सुर आहिनि ऐं 2 व्यंजन आहिनि। या असां अहिड़ो हिकिड़ो ॿियो मिसाल खणूं। मिसाल लफ़्ज़ आहे भित। भित। हाणे हिन में बि साॻियो मिसाल आहे। 2 पद आहिनि, हिकिड़ो भे, ॿियो आहे ते। ऐं हिन में जेकॾहिं आवाज़ विराईंदासीं त हिन में बि साॻा ई 4 आवाज़ ईंदा। हिकिड़ो भे थींदो, ॿियो ए, सॉरी ॿियो ते, वरी ते जो ए। हाणे हिन में बि बुनियादी तौर ते असांखे 4 आवाज़ मिलंदा। यानी हिकिड़ो अखर भित आहे, हिन में 2 पद आहिनि, 4 आवाज़ आहिनि। 4 पदनि में 2 व्यंजन आहिनि ऐं 2 सुर आहिनि। हमेशह हिकिड़ी ॻाल्हि यादि रखी छॾियो त अमूमन तौर ते घणो करे जेतिरा हिकिड़े अखर में व्यंजन हूंदा आहिनि ओतिरा ई सुर हूंदा आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त 2 व्यंजन हूंदा आहिनि उते हिकिड़ो सुर हूंदो आहे, न त अक्सर करे हिकिड़ो सुर हूंदो त हिकिड़ो व्यंजन हूंदो। छाकाणि जो सुर ऐं व्यंजन मिली करे पाण में पद ठाहींदा आहिनि ऐं पद मिली करे पाण में लफ़्ज़ ठाहींदा आहिनि। सो अॼु जो मौज़ू हुयो अखर ऐं अखरनि जा क़िस्म या उन जा नाला, आवाज़ ऐं आवाज़नि खां पोइ असां पाण पढ़ियासीं सुर। सुरनि सां पोइ पढ़ियासीं पाण व्यंजन ऐं स्लेब खे थोरो सम्झोसीं मुख़्तसिर करे त जीअं ख़बर पए त स्लेब छा आहे, पद छा आहे। सॉरी उन खां अॻियां हाणे हिकिड़ो मुख़्तसिर नंढिड़ो होमवर्क आहे, मश्क आहे, ऐं जेका तव्हां हल कंदा त ख़ुशी थींदी, जंहिंमें कुझु लफ़्ज़ ॾियां थो उन लफ़्ज़नि खे पदनि में बि टोड़े ॾेखारियो ऐं आवाज़नि में बि, जीअं ख़बर पवे त उन्हनि में आवाज़ केतिरा आहिनि ऐं अखर केतिरा आहिनि। लफ़्ज़ हिकिड़ो आहे तिॾे। ॿियो लफ़्ज़ आहे आना।
टियों लफ़्ज़ आहे बाबा ऐं चौथों लफ़्ज़ पाण चऊं था उठ। अहिड़ी तरह आख़िरी लफ़्ज़ आहे पाण वटि घेटो। टोटल 5 लफ़्ज़ आहिनि ऐं इहा तव्हांजी मश्क आहे अॼु जी। ऐं जेके बि साथी आहिनि उहे साथी हिन मश्क खे हल कनि ऐं हल करे पंहिंजे पेज ते या टाइप करे मोकिलियो। उमेद त तव्हांखे सम्झ में आयो हूंदो। जेको बि सुवालु आहे तव्हां सुवालु पुछी सघो था। वरी महिरबानी।